सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजे करे गाल पैसे जी रहे पर असल चीज आप पैसे जो इस्तेमाल किया, पैसे जे इस्तेमाल में पुण्य भी आहे, पाप भी आहे, इज्जत भी आहे, रुसवाई भी आहे, चंगाई भी आहे, मंदाई भी आहे। तो पोइ जहिड़े नमूने असां जो इस्तेमाल कंदासीं उनमें पुण्य भी हूंदो, पाप भी हूंदो। साॻे नमूने असांखे कुदरत, उन मालिक सब चीजूं न्यूट्रल थी करे असांखे हथ में ॾेई छॾियूं। भई सब कुछ तव्हांजे हाथ में आहे। इन करे असां ॾिसंदासीं असांखे हर चीज पंहिंजी लॻंदी आहे ऐं हर चीज असांजी आहे भी सही। सब चीज असांजी आहे। पैसो भी असांजो आहे, घर भी असांजी आहे, माउ पीउ भी असांजा आहिनि, ॿार भी असांजा आहिनि, कारोबार भी असांजो आहे, घर परिवार भी असांजो आहे, दोस्त भी असांजो आहे, रिश्तेदार भी असांजो आहे। सब कुछ चवंदा आहियूं असांजा आहिनि। पर जॾहिं वरी थोरो अॻिते वेंदा आहियूं त मथो चवंदा आहियूं भाई सतगुरु भी मुंहिंजो आहे, उहो भी असांजो आहे। उनको क्रॉस करे भाई भगवान ईश्वर भी असांजो आहे। सब कुछ असांजो आहे। जंहिं ते भी असां हथ रखंदासीं चवंदासीं असांजो आहे। उनखां बाद अचूं वरी पंहिंजो पाण ते। अख भी असांजी आहे, नक भी असांजो आहे, वार भी असांजा आहिनि, जंघां भी असांजो नी, बाहूं भी असांजो नी, पेट भी असांजो आहे, कन भी असांजा नी, मुंहुं भी असांजो आहे, ऐं दिल भी असांजी आहे त दिमाग़ भी असांजो आहे, मन भी असांजो आहे त बुद्धि भी असांजी आहे। सब कुछ मुंहिंजो आहे। ऐं कॾहिं बि असां इन चीज़ूं नथा चई सघूं असांजो न आहे। सब कुछ असांजो आहे। ऐं एसि ताईं जेके शायदि असां कॾहिं ॾिठो बि न हूंदोसीं, उहा आत्मा भी असांजी आहे, उहो रूह भी असांजो आहे। सब कुछ असांजो आहे। जेकॾहिं इहे सब चीजूं असांजो नी त पोइ सिधी सी ॻाल्हि मां हुनजो मालिक आहे। जीअं मां उन्हनि खे हलां मुंहिंजी मर्ज़ी आहे, पोइ त इहे सभु बीहंदी ऐं हुजण बि खपनि। त जीअं मुंहिंजा सभु नौकर जीअं वणे मां तीअं हलायां। सब ये चीजों उन मालिक, उन ईश्वर, उन कुदरत असांखे सब पंहिंजे हथ में ॾेई छॾियो नी। सब तव्हांजो आहे। जेको कुझु आहे सब तव्हांजो आहे। ऐं सब असांजो आहे, असांजा मालिक। त पोइ
असांखे पाण खे ॾिसणो पवंदो त वाकई मां मालिक आहियां इन्हनि जो। जीअं चाहियां तीअं उन्हनि खे हलाए सघां थो, जीअं मां चाहियां तीअं उन्हनि खे रखी सघां थो। अख मुंहिंजी आहे त पोइ मुंहिंजे वस मां उनखे जाॾे बि फेरां। उते असांखे ॾिसणो पवंदो आहे अख खे मां फेरां थो या अख मूंखे फेरे वञे थी। अख खे ॾिसी करे नज़र ऐं नियत मुंहिंजी आहे या अख ॾिसी करे नज़र ऐं नियत का मूंखे फेरे वई। अगर मुंहिंजी आहे त पोइ मां मालिक आहियां। अगर मुंहिंजी न आहे मां उनजे चक्कर में आहियां त पोइ सॉरी मां मालिक कोन्हे, अख मुंहिंजी कोन्हे, मां पूरी अख जो नौकर आहियां। जंहिं ॾींहुं जंहिं वक़्तु असांजो कोई कारोबार हुजे, कोई बिज़नेस हुजे, पोइ अगरि असां पंहिंजी मर्ज़ी सां नौकर खे हलाईंदासीं त असांजी सोच, असांजो दिमाग़, असांजा वीचार हाई क्लास जा हूंदा। जीअं असां चाहींदासीं तीअं हलंदासीं। असांजी ज़िंदगी या असांजो कारोबार असांजे वास में हूंदो। पर जंहिं ॾींहुं असां नौकर ते डिपेंडेंट थी वियासीं, जीअं उहो चाहे तीअं असांखे हलाए, ऐं जंहिं ॾींहुं असांखे ख़ौफ़ हुजे त इहो छॾे ॾियो त मुंहिंजो छा थींदो। जेसि ताईं असां नौकर जा मालिक हूं एसि ताईं असां पावरफुल हूं। जंहिं वक़्तु असां नौकर जा नौकर थींदासीं ओड़ी महिल असांजो कमु लही वेंदो। पोइ असांजो बाक़ी कुझु बि न बचंदो।